जाए ता बलब से गलाईंदी 90 ये तो रही। अस्सलाम वालेकुम याली मदद माया ताजो भा डायरेक्टर इसा खोसो जिए तो मुझी फिल्म की छूट हली रही है ज़हर जिंदगी उनमें कैरेक्टर है असा जो हीरन जो ही हीरा बिठा है असा आई मां जो कैरेक्टर है असा जी आपा जेका सहायता सनम जेका असा वेठ जाए ता बलब से गलाईंदी 90 ये तो रही। ये असांजो इसाक खुशो जंहिंजी फिल्म आहे ज़हर ज़िंदगी हुनखे तमामु पसंदि कंदा हुनखे दाद ॾींदा हुनखे इज़त ॾींदा ऐं हुनजो एतिराम कंदा इंशाल्लाह आई मुझो फिल्म जो एक्टर जो खमीस जो कैरेक्टर है असांजो चाचो बरकत सरगानी साहब ही तो जो असां निभाए थो किरदार के हिननि छोकिरनि जो पीउ चलाए बाबा साईं मां वॾो डायरेक्टर साहिबु ईसा खुसे जो थोराइतो आहियां जा मूं ते महिरबानी करे ऐं मूंखे फिल्म में खयो आहे मां वधि ऐं भाऊ वहीद तुंहिंजे साहिब जो बि थोराइतो आहियां जा हेॾा कुर्ब करे असांखे हिन फिल्म में शामिलु कयो आहे मेहरबानी असांजो दोस्त आहे जेको शमीर खान जो कैरेक्टर वॾेरे जो पुटु शमीर खान उहो ई असांजो आहे फ़हीम अली सरगानी साहब जी असांखे शमीर खान जो कैरेक्टर निभायो अथई अस्सलाम वालेकुम यार मदद असां इन फिल्म में कम था कयूं इसाक जा थोराइता भवई जा थोराइता जहां असांखे घुरायो मान ॾिनो हुन जा थोराइता आहियूं वॾा ऐं असांजी मुंहिंजी फिल्म जा एक्टर हीरा ही बीठा आहिनि ऐं कैमरामैन एडिटर मुंहिंजो भाउ दोस्त वहीद अली तुंहिंजो साहिबु गॾा असां सां हर वक़्तु गॾा हर मोड़ ते गॾा इंशाल्लाह अॻिते बि हूंदासीं ऐं सदाई हूंदासीं फिल्मूं आणींदासीं क्लिपूं आणींदासीं इफेक्ट्स आणींदासीं इंशाल्लाह खुदा हाफ़िज़